खबर नासिन वाक़िदासी सीनियर सूबाई वज़ीर शहजाद इनाम मेमन हथियाई हमेशा पाकिस्तान के डिरेल करण की कोशिश कई है। हुन जांच में KPK सूबे की समूरी मशीनरी इस्तेमाल कई वही। सीनियर सूबाई वज़ीर जो चुनो त रेंजर्स ऐं FC जवानन के शहीद किया वियो। बुशरा बीबी जो किरदार नाकारी रहो। पंजाब पुलिस के यरगुमाल बनाया वियो। अहम खबर नासिन सां शेयर कंदा हलूं। सीनियर सूबाई वज़ीर शहजाद इनाम मेमन चयो है त PTI हमेशा पाकिस्तान के डिरेल करण की कोशिश कई है। उन जो एहतजाज में KPK सूबे की समूरी मशीनरी इस्तेमाल कई वही। सीनियर सूबाई वज़ीर जो चवण हो त रेंजर्स ऐं FC जे जवानन के शहीद किया वियो। बुशरा बीबी जो किरदार नाकारी रहो। पंजाब पुलिस के यरगुमाल बनाया वियो। अहम खबर नाज़िन सां शेयर कंदा हलूं। सीनियर सूबाई वज़ीर शहजाद इनाम मेमन चयो है त PTI हमेशा पाकिस्तान के डिरेल करण की कोशिश कई है। उन जो एहतजाज में KPK की समूरी मशीनरी इस्तेमाल कई वही। सीनियर सूबाई वज़ीर जो चवण हो त रेंजर्स ऐं FC जे जवानन के शहीद किया वियो। बुशरा बीबी जो किरदार नाकारी रहो। पंजाब पुलिस के यरगुमाल बनाया वियो। हवा के नासिन अपडेट कंदा हलूं। सीनियर सूबाई वज़ीर शहजाद इनाम मेमन चयो है त PTI हमेशा पाकिस्तान के डिरेल करण की कोशिश कई है। हुन जो एहतजाज में KPK सूबे की समूरी मशीनरी इस्तेमाल कई वही। सीनियर सूबाई वज़ीर जो चवण हो त रेंजर्स ऐं FC जे जवानन के शहीद किया वियो। बुशरा बीबी जो किरदार नाकारी रहो। पंजाब पुलिस के यरगुमाल बनाया वियो। सीनियर सूबाई वज़ीर शहजाद इनाम मेमन चयो है त PTI हमेशा पाकिस्तान के डिरेल करण की कोशिश कई है। हुन जो एहतजाज में KPK सूबे की समूरी मशीनरी इस्तेमाल कई वही। सीनियर सूबाई वज़ीर जो चवण हो त रेंजर्स ऐं FC जे जवानन के शहीद किया वियो। बुशरा बीबी जो किरदार नाकारी रहो। पंजाब पुलिस के यरगुमाल बनाया वियो। सीनियर सूबाई वज़ीर शहजाद इनाम मेमन चयो है त PTI हमेशा पाकिस्तान के डिरेल करण की कोशिश कई है। इन बारे सां वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, अपडेट कजो वधीक छा चवण हो सूबाई वज़ीर जो? बिल्कुल फरा सिंधी सीनियर सूबाई वज़ीर इतलात शहजाद इनाम मेमन पंहिंजे ख़िलाफ़ जेको आमदनी खां वधीक जेके असासन वारो रेफरेंस केस है उन जे हवाले सां एहसाब अदालत में पेश थियो। अदालत ॿुधणी जेका है बग़ैर कार्रवाई जे मुलतवी करे छॾी ऐं 4 दिसंबर ताईं ॿीहर जेको जेका ॿुधणी मुलतवी कई है। ॿीहर अदालत हुन ते कार्रवाई अॻिबराई कंदी। त इहो रेफरेंस फ़ैसिलो जेको ईंदड़ ॿुधणी ते जिते अचण जो इम्कान है उते शहजाद इनाम मेमन मीडिया से ॻाल्हि ॿोल बि कई है। अदालत जे ॿाहिरां मीडिया से ॻाल्हि ॿोल कंदे संदसि चवण हो त इख़्तिलाफ़ ऐं एहतजाज जो हिकिड़ो वक़्तु हूंदो है। हसास मौक़नि ते एहतजाज जी ॻाल्हि ॾियणु सुठी रवायत न आहे। खैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर ऐं बुशरा बीबी पूरी जेका सरकारी मशीनरी जो इस्तेमालु कयो ऐं पुलिस खे यरगमाल बनायो वियो। पुलिस रेंजर्स ऐं FC जा जेके जवान आहिनि उन्हनि खे शहीद कयो वियो। शहजाद मेमन जो इहो बि चवणो त तहरीक इंसाफ़ चाहे थी त कंहिं लाश मिलनि जिन ते उहो सियासत कनि ऐं गरू वज़ीर जिते मुतहरिक नज़र आयो उते बहितरीन क़िस्म जी हिकमत अमली सां हुन तहरीक इंसाफ़ जी जेका ख़्वाहिश है उनखे पूरो थियण न ॾिनो ऐं बुशरा बीबी इमरान ख़ान सां बि 2 हथ जेका अॻिते निकिती ऐं संदसि इहो चवण हो त बुशरा बीबी अवाम खे माराइण जी भरपूर कोशिश कई। शहजाद इनाम मेमन इहो बि चवणो हो त कंटेनर ते बीही करे उहे जेको कुझु चई रहिया हुया त जेकॾहिं इमरान ख़ान जो साथ ॾिनो वियो त ठीकु आहे, जेकॾहिं न त पोइ सभ खां पहिरीं जेका बुशरा बीबी जेका अहिड़ियूं ॻाल्हियूं करण खां पोइ फरार थियण मां CM सां गॾु जेका उहा अॻिभरी नज़र आई। पर अहिड़े क़िस्म जा नारा हणनि जेके हिकिड़ो लॉलीपॉप खां वधीक कुझु कोन्हे। अवाम अहिड़नि माण्हुनि में माण्हुनि जी ॻाल्हियुनि में न अचनि ऐं तशदुद जी जेका सियासत आहे उन ते उकसाइण में उन्हनि खे न सिर्फ़ु रद्द कयो वञे बल्कि 9 मई जा जेके वाक़िया आहिनि इहो 9 मई जो जेको वाक़ियो इंतिहाई ॾुखोईंदड़ ॾींहुं हुयो त अहिड़े क़िस्म जी जेका ॿीहर रांदि करण जी कोशिशि कई थी वञे। बुशरा बीबी जो एतिराम कयूं था पर संदन जेको किरदारु आहे उहो मनफ़ी रहियो। कंहिं बि मुल्क में जेके हथियारबंद जेके जिथा आहिनि उहे पुलिस ते हमलनि जी उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी इजाज़त नाहे हूंदी। जिन बि हथियार खया आहिनि
उन्हनि खे कानून जे कटड़े में आणणु लाज़मी आहे। एहतिजाज जो मक़सदु इहो नथो थी सघे त जेके मुस्ला जथा आहिनि उन्हनि खे साण करे मुल्क ऐं वफ़ाक़ जो जेको गादी वारो हंधु आहे उनखे यरगमाल बनाइजे। त अहिड़े क़िस्म जी जेका सियासत आहे न सिर्फ़ ख़ुदि पार्टी जे लाइ बल्कि मुल्क जे लाइ नुक़सान खां साबित थींदी। त अहिड़ी क़िस्म जी जेका सियासत आहे उनखे बुंजो ॾियण बि ज़रूरी आहे ऐं उन सां जेको एहतियात ऐं जेको उन खां लातलकी इख़्तियार करण जी ज़रूरत आहे। जी फराज़। ठीक है फयाज़, इन हवाले सां अपडेट करण जे लाइ महिरबानी अवां जी।